अस्सलाम वालेकुम। एन एग्ज़ाम अकेडमी बाय नूर मोहम्मद सुमरो सां गॾु अॼु जे पंहिंजो टॉपिक आहे पास्ट पेपर 2024 जनरल कैटेगरी जो सिंधी पोर्शन जो 10 सवाल सवालनि जी पूंजी सां गॾु हिकु बाय हिकु पाण सोल्व कंदा हलंदासीं, तव्हांखे सम्झाईंदा बि हलंदासीं। लेक्चर शुरू थियण खां पहिरीं जिन मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो, सब्सक्राइब करे वठनि जीअं हुननि खे फर्दर ॿियनि टॉपिकनि जा बि वीडियो मिली सघनि। बिना देर जे हलूं था पाण पंहिंजे टॉपिक जे तरफ़। सवाल नंबर पहिरियों आहे ग़रीबुल लुग़ात कंहिं जे रिसाले जी लुग़त आहे। ग़रीबुल लुग़ात कंहिं जे रिसाले जी लुग़त आहे। पहिरें में आहे ए, बी में आहे शाह इनायत रिज़वी, शाह करीम, शाह इनायत रिज़वी। सी में आहे शाह लतीफ़ ऐं चौथे में आहे ख्वाजा मोहम्मद ज़मान। पर जेको इन जो सही जवाबु थींदो उहो सी थींदो शाह करीम ऐं शाह लतीफ़। शाह लतीफ़ जी लुग़ात या लुग़त खणी चइजे उन जी ॿोलीअ मां आहे ग़रीबुल लुग़ात। ॿियो नंबर आहे सामी सिज वड़ाव नाविल कंहिंजो लिखियलु आहे। सो ए में आहे आगा सलीम, बी में सिराज, सी में ग़ुलाम नबी मुग़ल, डी में नसीर मिर्ज़ा। हालांकि जेको पर्चे में उहो हिकिड़ो ॿियो लिखियलु हुयो जेको असल आहे नसीर मिर्ज़ा जो, पर जवाब में नसीर मिर्ज़ा हो ई कोन। हे जेको थियो हुयो उन में नसीर मिर्ज़ा हो ई कोन ऐं इन जे करे पोइ नसीर मिर्ज़ा मतिलबु जवाबु असल नसीर मिर्ज़ा आहे पर लिखियलु कोन हो, पर असां हिते नसीर मिर्ज़ा लिखी करे करेक्ट कयो आहे। ठीकु आहे। उन खां बाद में आहे टियों नंबर सवाल आहे उहो कहिड़ो ड्रामो आहे जंहिं जर्मनीअ में थियल बैनुल अक़वामी मेले में टियों नंबर हासिलु कयो। आख़िरी राति ड्रामे जो नालो आहे। राणी जी कहाणी इहो ड्रामो आहे। सी में आहे दंगे मंझि दरिया ऐं डी में आहे मौसम ऐं मजबूरी, मौसम ऐं मजबूरी। ठीकु आहे, पर जेको असली जवाबु आहे उहो आहे सी दंगे मंझि दरिया। ठीकु आहे, जेको बैनुल अक़वामी में टियों नंबर बैनुल अक़वामी मेले में टियों नंबर हासिलु कयो दंगे मंझि दरिया। चौथे ते अचूं था मीज़ानुल शहर कहिड़े मौज़ूअ ते लिखियलु किताबु आहे। ए में आहे शाइरी, बी में तहक़ीक़, टी में तनक़ीद ऐं डी में तारीख़। हिन जो सही जवाबु आहे तनक़ीद सी। मीज़ानुल शहर तनक़ीदुनि जो किताबु आहे, मौज़ूअ ते किताबु आहे। पंजो नंबर आहे खाकनि जो किताबु जहिड़ा गुल गुलाब जा कंहिं जो लिखियलु आहे। ए में आहे काज़ी ख़ादम, बी में आहे अब्दुल कादिर जुणेजो, सी में आहे ग़ुलाम रब्बानी आगरो ऐं डी में आहे परवीन मूसा मेमून। पर जेको हिन जो असली जवाबु आहे उहो आहे सी ग़ुलाम रब्बानी आगरो। ठीकु आहे, ग़ुलाम रब्बानी आगरो। छहों नंबर सवाल आहे शाह लतीफ़ मोरड़े मीर बहर जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे। जवाब में ऑप्शन 4। ए में आहे सामोंडी, ठीकु आहे, बी में आहे गाथो, सी में आहे घरायल, डी में आहे सारंग। पर जेको असल जवाबु आहे उहो आहे गाथो। शाह साहब गाथो जे सुर में मोरड़े मीर बहर जो ज़िक्र कयो आहे। ठीकु आहे। ऐं सतों नंबर सवाल आहे काज़ी कादन कहिड़े सनफ़ जो शाइर कहिड़े सनफ़ में शाइरी कई। ठीकु आहे, काज़ी कादन कहिड़े सनफ़ में शाइरी कई। सो जवाब में काफ़ी, बी में वाई ऐं सी में बेत ऐं डी में गिनान आहे। काफ़ी जो शाइर मखदूम मोहम्मद ज़मा आहे, वाई जो शाइर शाह इनायत आहे ऐं शाह इनायतुल्ला ऐं काज़ी कादन बेत जो शाइर आहे। मूं वटि हिकु किताबु आहे जुमिले में लफ़्ज़ वटि छा आहे। हुर्फ़ जुमिलो, ज़र्फ़, हुर्फ़ जर या फ़ैल। हाणे तव्हांखे आउं हिननि जा बि मतिलबु ॿुधायां थो ऐं जवाबु बि ॿुधायां थो। जवाबु आहे असल हुर्फ़ जर। ठीकु आहे, जवाबु असल में हुर्फ़ जर आहे। जेको वटि लफ़्ज़ इहो जर खे ज़ाहिर करे थो। हुर्फ़ जुमिलो ॿिनि जुमिलनि खे मिलाए
जीअं मिसाल तौर आऊं अचां थो तूं वञ हली, ठीकु आहे। आऊं जेॾी महिल आयो हुउसि न तेॾी महिल तूं वे हलियो। हाणे तेॾी महिल जेको लफ़्ज़ु आहे उर्फ़ जुमिलो आहे, मतिलबु हिकिड़ो जुमिलो मुकमल थिए थो, उन खां बाद में ॿिए जुमिले ॻाल्हाइण लाइ उनजी मदद वठे थी, त उनखे उर्फ़ जुमिलो चइबो। ज़र्फ़ कंहिं बि फ़इल जी तारीफ़ थिए उनखे ज़र्फ़ चइबो। ऐं हुर्फ़ जर ॿिनि इस्मनि खे पाण में मिलाए या ॿिनि ज़मीरनि खे पाण में मिलाए या कंहिं ज़मीर इस्म खे पाण में मिलाए उनखे उर्फ़ जर चइबो आहे। मिसाल तौरु मूं वटि हिकु किताबु आहे। मूं वटि जेको आहे मूं लफ़्ज़ु इहो आहे सब्जेक्ट, मतिलबु इहो आहे ज़मीर, ठीकु आहे। किताब हिकु, इहो बि मतिलबु पाण इन खे बसि किताब जी हिकु सिफ़त आहे, पर कंहिंजी किताब जी, हिकु किताब आहे सिफ़त आहे किताब जी। किताब लफ़्ज़ु इस्म आहे। मूं वटि किताब आहे, हाणे ॿिन्ही जे विच में वटि जेको इस्तेमालु थियो इहो आहे उर्फ़ जर आहे, ठीकु आहे। ऐं फ़इल जेको पाण ख़ुदि अमल कंदड़ लफ़्ज़ु आहे। फ़इल जंहिं जुमिले में फ़इल न हूंदो उहो जुमिलो न ठहंदो। पोइ हिन जा फ़इल जा क़िस्म आहिनि, तक़रीबन 12-13 क़िस्म आहिनि, ठीकु आहे न। हा, ॿी ॻाल्हि इहा त हिननि सभिनी जी ग्रामर जे लिहाज़ खां हर हिक ते उर्फ़ जुमिले ते, ज़र्फ़ ते, उर्फ़ जर ते, फ़इल ते, ज़मीर ते, इस्मनि ते, इन्हनि ते अलॻि अलॻि सां हिकिड़ो हिकिड़ो लेक्चर बाय टॉपिक सम्झायल ऐं एग्ज़ाम्पल में जुमिलनि में ॾिनल आहिनि। ऐं पोयां लेक्चर ॾिसंदा उन्हनि में तव्हांखे इहे सभु शयूं मिली वेंदियूं, परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। 9 नंबर ते अचूं था। हिते एकड़ ॿेकड़ माण्हू बचियो हो। जुमिले में एकड़ ॿेकड़ छा आहे? ए में आहे ज़मीर, बी में आहे सिफ़त, सी में आहे ज़र्फ़ ऐं डी में आहे ज़मीर ख़ालिस, ठीकु आहे। ज़मीर छा आहे तव्हांखे ॿुधायमि, ऐं सिफ़त छा आहे? इहो सिफ़त माना सारा, कंहिंजी सारा? इस्म जी, ज़मीर जी या ॿिए कंहिं बि शइ जी सारा करे उनखे ज़मीर चइबो आहे। जीअं तव्हांखे ईअं चइजे कंहिंजी गिला करणु या कंहिंजी तारीफ़ करणु उनखे सिफ़त चइबो आहे। सिफ़त माना सारा लफ़्ज़। ज़र्फ़ गुण वगुण ॿुधाईंदड़ आहे। ज़मीर ख़ालिस, ठीकु आहे, इहो ज़मीर जो हिकिड़ो क़िस्म आहे। त हिन जवाब जो असुलु हिते एकड़ ॿेकड़ लफ़्ज़ सिफ़त आहे। इहो छा आहे? सिफ़त आहे, ठीकु आहे। इहो सिफ़त खे ज़ाहिर करे थो एकड़ ॿेकड़ लफ़्ज़। 10 नंबर आख़िरी सुवालु आहे किरतरी प्रयोग। किरतरी प्रयोग हिकु अहिड़ो मतिलबु अमल आहे में फ़इल छा मुतलिक़ मटिजे थो, मतिलबु परगिरी भोग पर त किरतरी प्रयोग में फ़इल छा मुतलिक़ माना कंहिंजे मुतालिक़ मटिजे थो? मफ़ूल मुतालिक़ मटिजे थो, फ़ाइल मुतालिक़ मटिजे थो, नथो मटिजे, या इन्हनि मां को बि कोन्हे को। ऐं हिननि जो असली जवाबु आहे फ़ाइल, ठीकु आहे न। फ़ाइल मुतालिक़ मटिजे थो, प्रयोग में फ़इल जेको कमु आहे, कम जो जेको हिकिड़ो जेको हिसो आहे उहो मटिजे थो फ़ाइल जे करे, प्रयोग किरती प्रयोग में मटिजे थो, ठीकु आहे न। सो अॼु जा 10 सुवाल मुकमल थिया। ऐं अहिड़ा मतिलबु तक़रीबन जेके बि 5 खां 6 पर्चा थिया हुआ सिंधी वारा, उन्हनि सभिनी जो पोर्शन मोड मौजूदु आहे। वीडियो बाय वीडियो ॾिसिजो। ऐं उमेदु कयां थो तव्हांखे मुंहिंजो वीडियो बिल्कुलु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा ॿिया वीडियो ॾिसण में मिलंदा, ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। मिलंदासीं कंहिं नई वीडियो में, तेसिताईं जो असांखे इजाज़त। अल्लाह निगहबान। थैंक यू वेरी मच।